डॉक्टर शहबाज़ गिल ऐं फवाद चौधरी साहब भी प्रेस कॉन्फ्रेंस कनि पिया। ॿिन्ही ॻाल्हि कई हिकिड़ी त बिलावल साहब जेको आहे उहो प्राइम मिनिस्टर थियण जो सोचे पियो, प्राइम मिनिस्टर थियण लाइ वञे पियो, पंहिंजी हिकिड़ी CV खणी ऐं पंहिंजी टीम सां गॾु जेको आहे उहो US थो वञे ऐं उन्हनि खे चवंदो त असां अॾा ॾियण लाइ तयारु आहियूं। जीअं पहिरियों कॉन्डोलीज़ा राइज़ कराई हुई मुशर्रफ सां डील, ऐं अहिड़े क़िस्म जी डील हाणे असां थियण न ॾींदासीं। इहो चवणु त हू पंहिंजी दरख़्वास्त ऐं CV खणी वॉशिंगटन वञे पियो अमेरिका, त हुनखे राज़ी करण लाइ त हुते हू जेको आहे ऐं इहो ऑफर कंदो अमेरिका खे त अॾा ॾींदासीं असीं, छा कंदासीं, इहो जेको फ़ौजी अॾा, त इहो छा सिविलियन प्राइम मिनिस्टर पंहिंजे मुंहुं ॾेई सघे थो छा? इहा ॻाल्हि अमेरिका खे ख़बर आहे त जेसिताईं असांजी इस्टेब्लिशमेंट, मिलिट्री इस्टेब्लिशमेंट न चाहींदी त बिलावल साहब या हुजे या इमरान ख़ान हुजे या केरु बि हुजे त कीअं ॾेई सघो था? नथा ॾेई सघो। जेको हवालो ॾियनि पिया त कॉन्डोलीज़ा राइस जेको बुश जी हुई सेक्रेटरी डिफेंस, सेक्रेटरी स्टेट, त हुन पाण बि चइनि पिया, दरवेश यानी PTI वारा गिल साहब ऐं फवाद चौधरी साहब, त हुननि मुशर्रफ सां अची डील कराई, मोहतरमा शहीद जी मुबैना तौर ते डील कराई कंहिंसां? मुशर्रफ साहब हेड करे पियो हुन महिल जी इस्टेब्लिशमेंट खे, सदर बि हो ऐं गवर्नमेंट खे बि, ऐं आर्मी चीफ बि हो। त हुन सां अगरि BB जी डील कराई पई वई त यानी इन जो मतिलबु इहो थियो त हुन महिल इस्टेब्लिशमेंट खे एतिराज़ न हो त हितां ड्रोन अटैक्स थियनि ऐं हितां जी असांजा एयर बेसिस यूज़ थियनि, जेको बाद मां थींदा, हितां थींदा, सभु थींदा, त BB खे कहिड़ो एतिराज़ थिए? त डील जो छा मतिलबु आहे? लॉजिक न आहे। मतिलबु को इल्ज़ाम हणनि, को सोलो इल्ज़ाम त हणनि न, लेकिन जहिड़ी अॻु में सूरत हाल हूंदी मुशर्रफ साहब ऐं हुन खां अॻु वारे दौर में, उहा सूरत हाल ॿी हुई। ऐं छाकाणि त हुन जो सबबु इहो त हुन महिल स्टेट डिपार्टमेंट वॉशिंगटन में, पेंटागॉन ऐं असांजी जेका इस्टेब्लिशमेंट हुई हू हिकिड़े पेज ते हुई, त ज़ाहिर सिविलियंस खे हिननि ॿिन्ही जी जेका आहे उहो सपोर्ट खां सवाइ सिविलियंस पावर में अची न सघंदा, त हू पोइ वञी अमेरिका खे राज़ी कंदा। त अमेरिका ऐं छाकाणि त असांजी इस्टेब्लिशमेंट हिकिड़े पेज ते हूंदा हुआ, तंहिंजे करे हुते पोइ कॾहिं नवाज़ शरीफ़, कॾहिं बेनज़ीर ऐं जेको बि हलंदो रहियो किसो। हाणे ओड़ी केमिस्ट्री या इक्वेशन न रही आहे। हाणे सिर्फ़ु इमरान ख़ान नथो चए त असीं अॾा न ॾींदासीं, ख़ुदि आर्मी चीफ बि चवनि पिया त असीं अॾा कोन ॾींदासीं, ऐं बकौल शाह महमूद कुरैशी हुन ते वरी ॻाल्हि बि करे वरिती त बाबा अॾा हुननि घुरिया ई कोन्हनि, त असीं छाजा नारा पिया हणूं त असीं न ॾींदासीं। अञा चए तालुकात करार, ऐं असांखे इहो बि कंहिं न चयो आहे त चाइना सां तालुकात न रखो, त पोइ इमरान ख़ान नारा छाजा पियो हणे?